الحمد لله نحمده ونستعينه ونستغفره ونؤمن به ونتوكل عليه ونعوذ بالله من شرور أنفسنا ومن سيئات أعمالنا من يهده الله فلا مضل له ومن يضلله فلا هادي له ونشهد أن لا إله إلا الله وحده لا شريك له ونشهد أن سيدنا ومولانا محمدا عبده ورسوله صلى الله تعالى عليه وعلى آله وأصحابه وأزواجه وأهل بيته وذرياته وأحبائه وعلماء أمته وصلحاء ملته أجمعين. أما بعد فقد قال الله عز وجل في كلامه الكريم: أعوذ بالله من الشيطان الرجيم. بسم الله الرحمن الرحيم. ألف لام ميم. ذلك الكتاب لا ريب فيه هدى للمتقين الذين يؤمنون بالغيب ويقيمون الصلاة ومما رزقناهم ينفقون. سبحان الله. صدق الله مولانا العظيم وبلغنا رسوله النبي الكريم الأمين ونحن على ذلك من الشاهدين والشاكرين والحمد لله رب العالمين. سبحان الله. إن الله وملائكته يصلون على النبي يا أيها الذين آمنوا صلوا عليه وسلموا تسليما. اللهم صل على سيدنا ونبينا ومولانا محمد وآله وأصحابه أجمعين. واجب الاحترام معزز علماء کرام أي مشايخ عظام خصوصاً اجو کی ہن محفل جا میزبانو حاضرین و ناظرین و سامعین برادران اسلام اوہاں جے شہر مٹھی میں اج ہی قرآن کریم جے
फज़ाइल ऐं शान बयान करण जे लाइ महफ़िल कोठाई वई आहे, जंहिंमें तव्हां ॾिठो त अॻु में नंढड़नि हाफ़िज़नि जन क़ुरान पाक यादि कयो, उन्हनि खे दस्तारे फ़ज़ीलत कराई वई। बुज़ुर्गनि उनखे वर ॾिना, उस्तादनि महिनत करे उनखे पढ़ायो। ही अॼोको जलसो सिर्फ़ इन्ही ख़ुशी में आहे त अल्हम्दुलिल्लाह अवां जे हिन महल्ले जी मस्जिद शरीफ़ में छोटो मदरसो, नंढड़ो मदरसो कमु करे रहियो आहे ऐं मौलाना साहब जेके हितां जा मदरसे जा उस्ताद आहिनि, उहे पंहिंजी राति ॾींहं जिदोजहद महिनत सां दीनी कम खे अॻे वधाए रहिया आहिनि ऐं मुस्लमाननि जे बचड़नि खे क़ुरान करीम जी तालीम ॾेई रहिया आहिनि। उन्ही सिलसिले में ही हिकिड़ो ख़ुशीअ में जलसो रखियो वियो आहे। अल्हम्दुलिल्लाह असांजे सिंध जा चोटी जा आलिम हज़रत अल्लामा व मौलाना मुफ्ती मोहम्मद अब्दुल रहमान ठट्टवी अदाम अल्लाह तबारक व तआला फैज़हू ऐं असांजे सिंध जी मारूफ शख्सियत गुलज़ार खलील जे दरगाह शरीफ सां वाबस्ता हज़रत क़िबला पीर मोहम्मद इब्राहिम जान सरहंदी दामत बरकात मुलालिया रज़ी अल्लाह तआला अन्हु, उन्हनि जा पोटरा साईं जान आगा उहे बि तशरीफ़ वठी आया आहिनि ऐं काफ़ी सारा स्टेज ते उलमा मौजूद आहिनि जंहिंजी तव्हां ज़ियारत करे रहिया आहियो। ही फ़क़ीर भी पंहिंजा चंद मारूज़ात तव्हांजे आॾो पेश कंदो। दुआ कयो अल्लाह तबारक व तआला मुंहिंजी तव्हांजी सभिनी जी हाज़िरी क़बूल फरमाए। आमीन। सभ खां पहिरियां क़ुरान शरीफ़ जे तिलावत कयल आयतुनि जो तर्जुमो तव्हांखे ॿुधाइबो त जीअं तव्हांखे ख़बर पवे त असां पंहिंजे मौज़ूअ जे लाइ जंहिं आयत खे मुंतख़ब कयो आहे उन में अल्लाह तबारक व तआला छा इरशाद फरमायो आहे। तव्हां गौर करे तवज्जो सां ॿुधंदा, इंशा अल्लाहुल अज़ीज़ तव्हांखे ॻाल्हि सम्झ में अची वेंदी ऐं मां उमेद रखां थो त अहिड़नि प्रोग्राम करण में हिकिड़ो इहो बि हिकिड़ो फ़लसफ़ो आहे त मन कंहिं मुस्लमान खे रीस थिए त जीअं हिन बचड़े क़ुरान यादि कयो आहे, मुंहिंजो बचो बि क़ुरान यादि करे विझे। अल्हम्दुलिल्लाह तमामु घणो वॾो अज़ीम शान इज्तिमा आहे। को रात जो घणो हिस्सो बि कोन गुज़रियो आहे। इशा जी नमाज़ खां पोइ फौरन जल्दी प्रोग्राम शुरू आहे। तवज्जो सां मां आय सबूरी पढ़ी आहे, उनजी माना मां अर्ज़ कंदुसि, उन ते गौर फरमाईंदा। पर अॻु में मां तव्हांखे अर्ज़ कंदुसि त मूंसां गॾिजी अल्लाह जे हबीब ते दुरूद पढ़ो त जीअं ख़ुदा जे रहमत जो नुज़ूल थिए। सभई चओ सल्लल्लाहु अलैका या रसूल अल्लाह वसल्लम अलैका या माशाअल्लाह। इज्तिमा तमामु घणो वॾो आहे, एतिरो आवाज़ कोन आयो। मां तव्हां सां थोरी रिआयत कयां थो। उहा रिआयत कहिड़ी, जंहिंखे दुरूद पढ़णु ॾांहुं नथो अचे उहे भली न पढ़नि, बाक़ी ॿिया पढ़नि। सल्लल्लाहु वसल्लम अलैका या हबीब अल्लाह। माशाअल्लाह दुरूद तो सभिनी
के तो जो पकाई पे कयो वरी पढ़ो सल्लल्लाहु वसल्लम अलैका या हबीबल्लाह। अल्लाह तबारक व तआला जल्ल जलालुहु व मनवारु इरशाद फरमायो अलिफ लाम मीम सुभान अल्लाह ज़ालिकल किताबु ला रैब फीह हुदल लिल मुत्तक़ीन अल्लज़ीना युमिनूना बिल गैब وَيُقِيمُونَ الصَّلَاةَ وَمِمَّا رَزَقْنَاهُمْ يُنْفِقُونَ سبحان اللہ जेके दोस्त कुरान शरीफ पढ़ियल आहिनि उन्हनि खे इहा ॻाल्हि वधीक आसान सम्झ में ईंदी अल्लाह पाक जे कलाम पाक जे मुख़्तलिफ़ सूरतुनि जे मुंड में अहिड़ा अल्फाज़ आहिनि मिसाल जी अलिफ लाम मीम किथे वरी अल्लाह तबारक व तआला फरमायो आहे अलिफ लाम रा कंहिं जाइ ते रब्बुल आलमीन जल्ल जलालुहु व मनवालु फरमायो आहे हामीम ऐन सीन क़ाफ कंहिं हंध वरी रब्बुल आलमीन जल्ल जलालुहु व मनवालु सूरत जे मुंड में फरमायो ताहा अल्लाह ताला वरी किथे फरमायो यासीन किथे रब्बुल आलमीन जी ज़ात बाबरकात फरमायो नून किथे अल्लाह तबारक व तआला जल्ल जलालुहु व मनवालु फरमायो क़ाफ अला हाज़ल क़ियास मुख़्तलिफ़ सूरतुनि जे मुंड में अहिड़ा अखर हर्फ अल्लाह पाक जे क़ुरान में तव्हांखे नज़र ईंदा ऐं जेके पढ़ियल आहियो तन खे ख़बर आहे हाणे इहे अहिड़ा अखर आहिनि जो इनखे पाण में गॾाइजे त माना हिननि जी का बि कान्हे का अलिफ लाम मीम टे अखर थिया अलिफ लाम मीम इन जी माना कहिड़ी आहे अल्लाह खे ख़बर आहे जंहिं अल्लाह जो कलाम मोकिलियो आहे पंहिंजे हबीब करीम ऐं इहे अखर इनखे हुरूफ़ मुक़त्तआत चयो वेंदो आहे यानी अहिड़ा अखर जेके गॾे न पढ़बा कटे कटे जुदा करे पढ़बा अलिफ ऐं लाम ऐं मीम इनखे टिनी खे गॾिजे त अलम थी पवे पर अलम कोन पढ़बो अलिफ धार पढ़बो लाम धार पढ़बो मीम धार पढ़बो या धार पढ़बो सीन धार पढ़बो ता धार पढ़बो हा धार पढ़बो अलिफ लाम रा ये हर हिक अखर खे जुदा जुदा पढ़ियो वेंदो सभिनी बुज़ुर्गनि चयो आहे अल्लाहु अअलमु बिमुरादिही इन्हनि अखरनि जी माना ऐं मुराद जी ख़बर अल्लाह जे ज़ात खे आहे कंहिंखे ख़बर आहे बाबा ॻाल्हायो यानी हुनजी जेका हक़ीक़ी माना आहे असली माना आहे असली मुराद आहे उहा अल्लाह खे ख़बर आहे लेकिन इन जो मक़सद इहो न वठिजो त अल्लाह खे ख़बर आहे पर असांजे रसूलुल्लाह खे ख़बर कान्हे इहो वरी इंसान जे अकुल में ॻाल्हि न ईंदी त
अल्लाह पाक जल जलालहू अमन वालहू अहिड़ो कलाम पंहिंजे नबी ॾे मोकिलियो छो जंहिंजी माना ई नबी खे न अचे बग़ैर सम्झ जे अहिड़ो जुमिलो ॻाल्हाइण जो अल्लाह ताला जो त कलाम आहे अल्लाह पाक जी ज़ात त नाज़िल कयो आहे पर जे नबी खे न अचे त जी मोकिलण जो मक़सद ई कोन्हे को अल्लाह तबारक व तआला जल जलालहू अमन वालहू हिकिड़े हंधि कलाम पाक में फरमायो आहे ऐं मुंहिंजा प्यारा महबूब करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ही कुरान करीम मां रब करीम तोॾे इन्हीअ जे करे नाज़िल फरमायो आहे त तूं माण्हुनि खे बयान करे ॿुधाए लितुबय्यिन लिन्नास ऐं मुंहिंजा सोना हे कलाम ओॾे मोकिलियो ई नी जे करे वियो आहे त तूं इहो माण्हुनि खे बयान करे ॿुधाए सेखार त हिन जो मक़सदु छा आहे हिन जी माना छा आहे हिन जो मफ़हूम कहिड़ो आहे हे कहिड़े मतिलब जे लाइ ही लफ़्ज़ अल्लाह तबारक व तआला फरमाया तंहिंजे करे तव्हांखे जेकॾहिं को चवे त बाबा अलिफ लाम मीम जी माना अल्लाह खां सवा ॿिए खे ख़बर नाहे असां बि चऊं था हाओ पर इन वजह नफ़ी नबी करीम जे इल्म जी कान कबी कलाम अल्लाह जो आहे अल्लाह खे त ख़बर आहे त मां छा थो चवां मुंहिंजो अक़ीदो ई ईमान आहे त रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खे बि इन जी माना जी ख़बर आहे उन जो दलील उन जो सबूत कहिड़ो आहे त हुरूफ मुक़त्तिआत जी माना रसूलुल्लाह ॼाणनि था उहो दलील तव्हांखे पेश कयां मुंहिंजे हबीब करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम वटि मक़ाम ख़ास खां हज़रत जिब्रील कलाम इलाही खणी ईंदो हो अल्लाह जे ज़ात वटां जिब्रील खे कलाम मिलंदो हो ऐं जिब्रील नबी करीम जी दरबार में अची पेश कंदो हो पर मुंहिंजा बिछड़ा भाउ तफ़सीरनि ईअं बि लिखियो आहे रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ने जेका बि आयत जिब्रील खणी ईंदो हो उहा आयत बि आणींदो हो अल्लाह वटां ऐं उन आयत जी तशरीह तफ़सीर उहो बि अल्लाह वटां आणे जिब्रील अर्ज़ु कंदो हो या रसूल अल्लाह ही आयत आहे हिन जो मफ़हूम ही आहे ऐं अल्लाह जा नबी हे मां अल्लाह जो क़ुरान तव्हां ॾे आंदो आहे वो कॾहिं 2 आयतूं ईंदियूं हुयूं कॾहिं 3 आयतूं ईंदियूं हुयूं कॾहिं अधु सिपारो ईंदो हो कॾहिं का पूरी सूरत ईंदी हुई कॾहिं का अधु सूरत ईंदी हुई पर जेका बि ईंदी हुई उहा अल्लाह जे तरफ़ खां ईंदी हुई ऐं जिब्रील अल्लाह पाक जे तरफ़ खां उहो कलाम बि आणींदो हो त उन जो बयान बि आणींदो हो हुज़ूर करीम खे कलाम इलाही बि ॿुधाईंदो हो उन जो बयान बि अर्ज़ु कंदो हो त या रसूल अल्लाह हिन जो मफ़हूम ही आहे लेकिन तबरानी कबीर जी रिवायत आहे इत्कान वारे बि आंदी आहे ॿियनि आलिमनि बि मुंहिंजा दोस्त लिखी आहे रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी दरबार क़ुदस में जॾहिं जिब्रील अमीन अलिफ लाम मीम पेश कयो मुझे हबीब करीम न्यालो पढ़ी अलिफ लाम मीम मुझे हबीब करीम उनखे जवाब ॾिनो जिब्रील जी मुंहिंजा सोना महबूब अलिम तो फज़हब इन जे माना मतलब जी मूंखे ख़बर आहे तूं हाणे चुप करे वापसि हलियो वञ जिब्रील जो क़िबला तव्हांजो हुकुम अखियुनि ते मां वापसि वञा थो पर जॾहिं बि मूंखे कलाम इलाही मां कुझु हिसो जेतिरो बि मिलंदो आहे
कलाम इलाही भी मिलंदो आहे, उन जी तशरीह भी मिलंदी आहे, कलाम इलाही भी पेश कंदो आहियां, उहा जेका मूंखे ख़ासि मक़ाम तां तशरीह मिलंदी आहे उहा भी पेश कंदो आहियां। पर या रसूल अल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम अॼु त मूंखे रुगो अलिफ ऐं लाम ऐं मीम मिलियो आहे, इन जी मूंखे बि तशरीह कान मिली आहे। रसूलुल्लाह जी ज़ात बाबरकात फरमाइनि था तोखे मिले या न मिले इहो मुंहिंजो ऐं मुंहिंजे रब करीम जे दरमियान राज़ न्याज़ जो मामलो आहे। मां ॼाणा त मुंहिंजो रब ॼाणे। कन कन आलिमन सूफ़िन दरवेशन फ़कीरन पंहिंजे तरफ़ खां घुतूं हयूं आहिनि, घुतूं इन जे करे थो चवां त हक़ीक़ी माना जी ख़बर ख़ुदा ई ख़ुदा जे रसूल खे आहे, पर दरवेशन ईअं बि चयो आहे त अल्फ जी माना अल्लाह जी ज़ात जो कलाम आहे, लाम मां मुराद जिब्रील खणी आयो आहे, मीम मां मुराद आहे त इहो मिठे मुहम्मद करीम ते नाज़िल थियो आहे। इन जे बावजूद भी हक़ीक़त में इन जी हक़ीक़ी असली माना अल्लाह जे ज़ात जो त कलाम आहे, तव्हां असांजो इहो अक़ीदो ऐं ईमान हुजणु खपे त अल्लाह जे कलाम जे इन्हनि हुरूफ़ मुक़त्तिआत जी मुंहिंजे महबूब मुस्तफ़ा आमना जे लाल खे ख़बर आहे।